लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे जनाब रऊफ़ निज़ामाणी साहिबु। रऊफ़ निज़ामाणी साहिबु उनजी ज़ाती ज़िंदगी अवां पाण ॿुधंदव, पर हू किताबनि जो मुसनिफ़ आहे। हेसि ताईं उनजा 13 किताब शाया थियल आहिनि। उन मां 12 किताब सिंध सलामत जी वेबसाइट ते मौजूदु आहिनि, जेके अवां पढ़ी सघो था। वॾी महिरबानी टाइम ॾियण जी। ऐं आउं चाहियां थो त पंहिंजे हिन इंटरव्यू खे 3 हिसनि में विरायूं। हिकिड़ी अवां जी ज़ाती ज़िंदगी, छा छा कयो अथव समाजी तौरु, सियासी तौरु, मुलाज़मतुनि जे हवाले सां। ॿियो अवां जो आहे सियासत, ख़ासि हिकिड़ो चैप्टर। टियों अवां जा किताब। सो मां चाहींदुमि त सभ खां अवल असांजे ॾिसंदड़नि खे रऊफ़ निज़ामाणी साहिबु, उनजा वालिदैन, उहे सभु किथां कॾहिं अवां जा हुआ, पर उन खां अवल अवां जा जेका बि सांभर आहे अवां जे वालिदैन जी, उन जे बारे में असांखे ॿुधायो। अदा वॾी महिरबानी तव्हांजी लीडर टीवी जी, जेको तव्हां मतिलबु मुंहिंजे लाइ इहो एज़ाज़ु आहे जेको तव्हां सां गॾु वेही ॻाल्हायां। ज़ाती ज़िंदगी जे हवाले सां इहो आहे जो मुंहिंजो ख़ानदान जेको आहे उहो हिते कराची में अटकल 150 साल खां हिते सेटल्ड आहे। हिते मुंहिंजो ॾाॾो जेको आहे उहो खोड़ा ख़ैरपुर मां आयो हो। उनजो पंहिंजो घर ॿार सभु छॾे आयो। उनजो भाउ बि उते ई हो। हिते अॻु में ई उनजा कुझु माइट, उनजो चाचो रहंदो हो हुते। ऐं हिते अची उन मतिलबु मज़दूरी कई, राज़ को धंधो कयो ऐं शादी बि उन हिते ई कई, ॿार बि उनखे हिते ई थिया। त इन लिहाज़ खां मतिलबु उनजे ॿारनि जूं शादियूं बि वरी कराची में ई जेको आहे उहो ॻोठ सां जेको खुलनि सां जेको राब्तो असांजो अञा बि आहे। ऐं उन वक़्तु बि जेको राब्तो हो उहो उन ॾाॾे ऐं बाबा जे करे थोरो फ्रिक्वेंट हो, पर उहो महिमान वारो ई हो। ऐं साल में हिकु भेरो असां उते ज़रूरु वेंदा हुआसीं। उते जेको आहे त उते मतिलबु बाबा जो सोट बि हूंदो हो। बाबा जे सोट जे घर उते रहंदा हुआसीं। ऐं उते जेको आहे उहो असांजो हिकिड़ो एंसेस्टर जेको आहे उहो असांजी 7वीं 8वीं पीढ़ी में ॾाढो निज़ाम जे नाले सां हो, जंहिंजी क़बर नंढी क़बर आहे। ऐं उहा मतिलबु इहो पीर कटपर वारो जेको क़ब्रिस्तान आहे उते आहे। ऐं उते असांजो वञणु हर भेरे लाज़मी हूंदो हो जेको सह जेको आहे। उनखां सवाइ उहो मुंहिंजे नानाणनि जा जेके सचल सरमस्त जे हवाले सां उन्हनि जो जेको आहे उहो तालुक़ु हूंदो हो दरगाह सां, त उते बि असां वेंदा हुआसीं। त इन लिहाज़ खां असां जेको आहे उहो हिकिड़ो राब्तो त हो उते ॻोठ सां, पर ईअं सम्झो त हिकिड़े महिमान वारो राब्तो हूंदो हो। उते वेंदा हुआसीं, मतिलबु हफ़्तो 15-20 ॾींहं जेके रहंदा हुआसीं ऐं पोइ वरी मोटी कराची। हिते असांजी सॼी स्कूलिंग ऐं सभु जेको जिते कराची में ई हो। ऐं उहो राब्तो जेको आहे उहो आहिस्ते आहिस्ते घटिजी वियो। ऐं हींअर बि मतिलबु ईअं थिए थो जो मरणे पढ़णे को हलिया वियासीं त हलिया वियासीं। उनजो सबबु इहो आहे जो घणे भाङे ॾाॾा जेके असांजे चाचनि जूं या बाबा जी जेका शादियूं उहे बि हितां कराची मां ई जेको आहे उहो जेके सिंधी फैमिलीज़ हुयूं उतां ई थियूं। ऐं उहो इन करे उते उहो वास्तो असांजो तमामु घटिजी वियो जेको। ऐं मुंहिंजो त सम्झो त आऊं उते जेको आहे उहो शायदि 10-12 साल थी विया आहिनि मूंखे लास्ट टाइम जेको आहे वियो आहियां उते। बाक़ी मुंहिंजी जेका सॼी स्कूलिंग जेका आहे उहा हिते कराची जी आहे। जेका उहा प्राइमरी जेका मुंहिंजी एजुकेशन आहे उहा उते असांजो घरु, मतिलबु मुंहिंजी जेका पैदाइश आहे उहा हिते मिठादर अछी क़बर जे इलाइक़े में थी आहे। ऐं उतां पोइ ॾाॾा जी फैमिली जीअं वधी तीअं उन्हनि शिफ्ट कयो नवाबाद वारे पासे। नवाबाद वारे पासे उन्हनि शिफ्ट कयो ऐं उते उन असांजे घर जे साम्हूं ई दीपचंद टी ओझा प्राइमरी स्कूल हूंदी। दीपचंद टी ओझा। दीपचंद टी ओझा।
त प्राइमरी तालीम मुंहिंजी जेका आहे उहा 4 दर्जा मूं हुते पढ़िया। उनखां पोइ मुंहिंजी सेकेंडरी जेका एजुकेशन आहे उहा हाजी अब्दुल्ला हारून सेकेंडरी स्कूल खॾा जेको आहे मैट्रिक मूं हुतां कई। ऐं उनखां पोइ इन ई विच में उते उन भरिसां ई हारून कॉलेज खुली वियो। त इंटरमीडिएट जेको आहे उहो उतां हारून कॉलेज मां थी मुंहिंजी। ऐं उनखां पोइ आउं कराची यूनिवर्सिटी हली वियुसि। हुतां मतिलबु BA ऑनर्स कई इकनॉमिक्स में ऐं पोइ MA इकनॉमिक्स जेका उहा उते कई। ऐं उन MA इकनॉमिक्स खां पोइ उते अप्लाइड इकनॉमिक्स रिसर्च सेंटर कराची यूनिवर्सिटी में आयो। उते कुझु सर्वेज़ में आउं इन्वॉल्व रहियुसि। त उनखां पोइ मुंहिंजी जेका MA करण खां पोइ पहिरीं मुंहिंजी नौकिरी जेका हुई उहा हिते सिंध रीजनल प्लान ऑर्गेनाइज़ेशन जेको इहो हिते अञा बि बैरिक्स में शायदि 91 बैरिक्स में सिंध असेंबली जे साम्हूं जेके बैरिक्स आहिनि उते आयो। उते 1.5 साल मूं 1.5 साल उते नौकिरी कई मूं उते जनवरी 78 खां सितंबर 79 ताईं। उनखां पोइ मतिलबु इस्लामाबाद में प्लानिंग कमीशन में मुंहिंजी सिलेक्शन थी वई, पर उते आउं मतिलबु वियुसि बि हो जॉइन करण लाइ, पर शायदि उहो इकनॉमिक ड्राइव ज़ियाउल जे दौर में हली पई। इन करे मूंखे जॉइन करण लाइ ॾिनो ऐं आउं वरी मोटी हिते आयो हुउसि। त हिते कुझु ॾींहंनि खां पोइ सितंबर 79 में मुंहिंजी स्टेट बैंक में सिलेक्शन थी वई। हिते सितंबर 99 में सितंबर 79 में। त हिते मतिलबु सिलेक्शन मुंहिंजी थी वई ऐं जेको आहे पंहिंजो आउं जेको आहे पंहिंजो हिते रिसर्च डिपार्टमेंट में रिसर्च ऑफिसर जे तौर ते मूं हुते जॉइन कयो हिननि खे। उनखां पोइ यको मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में आउं स्टेट बैंक जे ई रहियुसि ऐं 2014 में जेको आहे उहो पंहिंजो मुंहिंजी रिटायरमेंट जेका आहे उहा थी। जेको आहे इहो सॼो मुंहिंजी जेका एजुकेशन आहे उहा उते MA इकनॉमिक्स करण खां पोइ मूं हिते SM लॉ कॉलेज मां LLB बि कई। पर उहा वकालत मुंहिंजी तबियत में कोन हुई। मुंहिंजो ब्रदर जेको आहे उहो मतिलबु प्रैक्टिस कंदो हो। मूंखे उन बार जो फॉर्म बि आणे ॾिनो त यार इहो जेको आहे इहो भरे ॾेई छॾ त इहो बाक़ी जो कमु आहे उहो फॉर्म उते रहिजी वियो। उहो चवंदो रहिजी वियो, मतिलबु उहो फॉर्म न भरियो मूं। ऐं आउं हींअर सोचियां थो त मूं चङो कयो जेको इन वकालत वारे पेशे में न वियुसि। जेको सही जेको इहो मुख़्तसरनि जेको आहे सॼो। अव्हांजा वालिदेन कराची कीअं आया, छो आया हूंदा? मुंहिंजो ॾाॾो जेको आहे न उहो मज़दूरी करणु हिते आयो हिते। मतिलबु उते जेको आहे उहो उनजो चाचो जेको आहे उहो हिते अॻु में ई रहंदो हो हिते। तव्हां शायदि मतिलबु नालो ॿुधो हुजे मोहम्मद सिद्दीक़ निज़ामाणी जो। मोहम्मद सिद्दीक़ निज़ामाणी जो पीउ जेको आहे उहो मुंहिंजे ॾाॾे जो चाचो हो। उहो हिते अॻु में ई कराची में हिते रहंदो हो हिते जेको सही जेको आहे। त मुंहिंजो ॾाॾो बि उते इन्हनि जो जेको आहे उहो तव्हां सम्झो त हीअ आॾाणा जेके हूंदा हुआ, इहे जेको पंहिंजो इहो कमु जेको थींदो हो एट्र वारो। हा इहो जेको आहे उहो शायदि मतिलबु हली न सघियो। उनजो पाण त हिते अची वियो ॾाढो जेको आहे उनजो हिकिड़ो भाउ उते रहिजी वियो। उनजो भाउ उते रहिजी वियो। पोइ उहो जेको आहे उहा फैमिली उते ई हुई ऐं उनजा ॿिया मिट माइट बि उते हुआ जंहिं वटि असांजो अचणु वञणु थींदो हो जेको सही जेको आहे। त उहो उते आयो त उन वरी ॾाढे शादी बि हितां कराची जे सिंधियुनि मां ई कई। हिते मतिलबु अब्बासी फैमिली हुई, उतां शादी कई ऐं पोइ उन मां जेको उनखे औलाद थियो उनजूं बि शादियूं हिते कराची जे मतिलबु जेके लोकल हिते माण्हू हुआ उन्हनि मां ई उहे शादियूं थियूं ऐं पोइ मतिलबु वरी उन्हनि जा ॿार थिया। उन्हनि बि वरी हितां ई जेको आहे सॼो उन्हनि जो सिलसिलो हलियो। ऐं हिकु अधु जेको आहे उहो मुंहिंजो नंढो चाचो जेको आहे उनजो पुटु जेको आहे उहो उतां पढ़ियल आहे। त अहिड़े नमूने सां थोरो सम्झो त हिकिड़ो घटि क़िस्म जो पर अञा ताईं उहो ॻोठ सां तालुक़ु आहे, हिकिड़ो राब्तो आहे जेको ऑर्गेनिक जेको लिंक आहे जेको सही। अव्हां जो ॾाढो कंदो राज़को राज़को कमु। वालिद उनखे घणा ॿार?
ॾाॾे खे जेको आहे उहो 5 पुट हुआ, 2 धीअरूं हुयूं। बाबा वॾो हो उन में सभिनी खां, ऐं ॾाॾे जा जेके मतिलबु 3-4 पुट जेके आहे उहे उन रास के कम सां, मुंहिंजो बाबा बि रास के कम सां ई शुरूआति कई, ऐं हिकिड़ो जेको उनजो पुटु हो उहो इहो कंफेक्शनरी जे खट मिठा वग़ैरह ठहण उन ई कम सां जेको आहे लॻी वियो। ऐं वालिद साहब खे औलाद? वालिद साहब जो नालो छा आहे? मोहम्मद हुसैन। अम्मा जो नालो छा आहे? अम्मा जो नालो फातिमा। अच्छा, ऐं उहा केरु आहे? अम्मा बि सम्झो त इहे ईसा नानी मेमण आहिनि। ईसा नानी मेमण हितां किराए, हितां मतिलबु हिन जा हितां लोकली जेके सॼा हितां हुआ, त उन लिहाज़ खां जेको आहे इहो बाबा जा मतिलबु 6 पुट आहिनि मूं समेत जेको आहे, उन में 2 जो इंतकाल थी वियो आहे। मूंखां वॾो हमीद ऐं हसन जी ख़बर आहे तव्हांखे, असां सां गॾु जर्नलिज़म कई हुन। हा, बाक़ी असां 4 ॼणा आहियूं। मुंहिंजो वॾो भाउ जेको रशीद निज़ामानी, उहो बि मतिलबु एडिशनल सेशन जज जे तौर ते रिटायर थियो आहे, ऐं पोइ हमीद हो जो गुज़ारे वियो आहे, ऐं उनखां पोइ आऊं आहियां, ऐं मूंखां पोइ शकूर सां तव्हांजी वाक़फ़ियत आहे जेका सही जेका, शकूर अञा ताईं ARY में आहे, ऐं उनखां पोइ मजीद आहे, ऐं पोइ हसन। ऐं मजीद छा करे? मजीद इहो बि इहो ई रास को कमु कंदो हो। उनखां पोइ उनजो हिते शिपयार्ड में मतिलबु को मज़दूरी कमु कंदे उनजो एक्सीडेंट थी पियो हुते, तमामु फेटल एक्सीडेंट हो, ऐं उहो मतिलबु डॉक्टर्स जेको आहे उहो बिल्कुलु ई असांखे जहिड़ो बिल्कुलु न उमेद करे छॾियो हो, पर उहो मतिलबु पंहिंजे विल पावर ते उहो सर्वाइव करे वियो, ऐं अञा ताईं मतिलबु आहे पंहिंजे ॿारनि बचनि सां आहे जेको सही जेको। ऐं उनखां इहो आहे त मतिलबु ॿ भेनरूं आहिनि असांजो, 2 भेनरूं आहिनि, ऐं उहे जेको आहे उहो सभु पंहिंजे घरनि में अॼुकल्ह जेको आहे उहो आहे। बाक़ी हूअं जीअं आहे शहर जो माहौल, उनमें या टेलीफोन ते राब्तो हूंदो आहे, या वरी कंहिं मौक़े महिल जे हिसाब सां, को शादी ग़मी जे हिसाब सां, इहो जेको आहे। अवां ॼावा आहियो 1954 में? 2 जुलाई 1954 सरकारी तौर ते। सरकारी तौर। ऐं अवामी तौर? अवामी तौर मतिलबु अम्मा खां पुछंदो हुउसि त मतिलबु कॾहिं आउं आहियां, त मूंखे चवंदी हुई त भाउ रोज़नि वारी ईद जो ॿियो ॾींहुं हो। मूं थोरो वरी मतिलबु हीअ पंहिंजी कैलकुलेशन जेका करे कुझु दोस्तनि खां मालूम कयो, त उन मां ईअं मतिलबु जेको आहे उहो ख़बर पई त इहो शायदि 15 जून 1953 आहे। अच्छा, इन नमूने सां साल खनि जो जेको आहे इहो फ़र्क़ु आहे जेको, पर उहो जहिड़ो कंफर्म ॿई कोन्हनि। हाणे अवां शादी कॾहिं कई? शादी मुंहिंजी मासात आहे, ऐं मुंहिंजी शादी जेका आहे उहा 28 अगस्त 1980 में जेका थी आहे, ऐं मुंहिंजा 3 ॿार आहिनि, 2 पुट आहिनि ऐं हिकिड़ी धीउ आहे जेका सही। 2 ॿार पुट जेके आहिनि उहे पंहिंजे कमनि सां लॻल आहिनि, धीउ शादी थियल जेको सही जेको आहे। पुट छा था कनि? पुट हिकिड़ो त मुंहिंजो इहो पुटु आहे उहो ज़ेबिस्ट में हिते मीडिया डिपार्टमेंट आहे, उते जेको आहे उहो पंहिंजो आहे प्रोग्राम मैनेजर, ऐं ॿियो बि जेको आहे उहो हिते लोकल बॉडीज़ में कमु कंदो आहे, हिते ई मतिलबु मंज़िल पंप ते ई ऑफिस आहे जेका सही। ऐं जेका अव्हांजी मासा तुर्फ़ अव्हांजी ज़ाल आहे, हा, उहा छा करे? उहा घर संभाले, घर संभाले। हूअ हुनजी तालीम मूंखे संभाले, तव्हांखे संभाले। ऐं उनजी तालीम छा आहे? अदी जी नालो छा अथसि? यास्मीन नालो आहे, ऐं मतिलबु मैट्रिक सम्झो त मैट्रिक जेको आहे। ठीकु आहे। हाणे ॾाॾे खां वठी तव्हां 1.5-200 सालनि खां कराची जा रहवासी आहियो? जी बिल्कुलु। आहे त 54 में तव्हां ॼावा आहियो। हा, कराची शहर ते ॻाल्हाईंदो, नंढपण खां वठी छा ॾिठो आहे? कराची जेको आहे उहो सम्झो त विञाइजी वियो आहे। अच्छा, जेको मुंहिंजो कराची हो उहो विञाइजी वियो आहे। उहो उन कराची खे आउं मतिलबु पंहिंजे लिखणियुनि में, पंहिंजे ज़हन में मतिलबु ॻोल्हण जी कोशिशि कंदो आहियां,
पर उहो कराची मूंखे नथो मिले। हीअ कराची जेको आहे मूंखे ॾेयारे छॾींदो आहे। कराची में जेका तब्दीली थी वई आहे उन कराची में आउं नंढे हूंदे जेको आहे इहो मतिलबु ईअं पंधु कंदे मतिलबु कॾहिं सदर कॾहिं गुरू मंदर जेसि ताईं शहरु हूंदो हो ओसि ताईं पंधु कंदे पंहिंजे कॾहिं सोट सां कॾहिं कहिड़े ॿिए दोस्त सां ईअं हलिया वेंदा हुआसीं। टावर ते ऐं मुंहिंजो सोट हूंदो हुओ, हुन सां गॾु बीहंदो हुउसि त चवंदुसि यार क़ाइद आज़म जे मज़ार ते हलिणो आहे। पोइ मूं चयोसि यार गाॾी में त यार साम्हूं त ई नज़र अचे पियो इहो जेको सही जेको आहे। उन वक़्तु इहो मज़ार उतां टावर तां साम्हूं नज़र ईंदो हो जेको सॼो। त पोइ ईअं कंदे मूंखे पंधु वठी ओसि ताईं हलियो वेंदो। हिते मतिलबु ट्राम हलंदी हुई ऐं उन ट्राम में जेको आहे उहो ख़ासि तौर ते ऐं हिते ताजमहल सिनेमा में सिंधी फिल्मूं वग़ैरह लॻंदियूं हुयूं, उहे ॾिसण लाइ उन ट्राम में जेको आहे इहो त तव्हां उनजो अंदाज़ो लॻायो। उन वक़्तु हालांकि ट्रैफ़िक घटि हूंदी हुई तमामु, पर उनजे बावजूदि बि मूंखे रोड क्रॉस करण जो में एतिरो डपु लॻंदो हो जेको आउं हितां त ट्राम में चढ़ी उते लही पवंदो हुउसि। हुते ताजमहल ते सॼो रस्तो इहो रोड क्रॉस करणु न पवंदो हुन में। पोइ उते सिनेमा में बि ॾिसंदो हुउसि त यार कोई अहिड़ो माण्हू हुजे जंहिंसां रोड जे हुन पासे वञी सघां जेको सॼो। पोइ जेकॾहिं उहो अहिड़ो को माण्हू न मिलंदो हो त पोइ तव्हां पंधु ई आउं जेको आहे उहो पासो वठी उहो पासो वठी वरी पंधु ई जेको आहे इहो। उन वक़्तु जेको आहे इहो तव्हां सम्झो त इहो मेट्रोपोल वग़ैरह वारो इलाइक़ो बिल्कुलु शाम जो ईअं वीरान थी वेंदो हो। मतिलबु को हुनखे जहिड़ो ॾिसण वारो न हूंदो हो जेको सही जेको आहे। हिकिड़े भेरे ईअं थियो त मतिलबु डपु लॻंदो हो त शाम जो वई उते। हिकिड़े भेरे ईअं थियो त आउं हुते इम्प्रेस मार्केट में हुते मतिलबु पंहिंजे लेखे हलां पियो। मूंखे इहो कुझु जीअं ॿारनि जा रसाला वसाला हमदर्द वग़ैरह हिननि जे हूंदी ॻोल्हा हूंदी सो उते आउं हलां पियो। त हिकिड़े अमरा मूंखे चयो त पुछी मूंखां मेट्रोपोल किथे आहे। मूं हुनखे ॿुधायो त यार हिन पासे सिधो अच। चई तूं मूंसां हल। अलाए मुंहिंजी सिक्स सेंस हो अलाए छा हो जेको मूंखे इहो थियो त मूं चयो यार हिन सां वञणु न खपे। इन करे मूं चयो यार आउं नथो हलां, तूं पाण जेको आहे वञ। इहो त हाणे त मतिलबु उहा शइ सुञाण में न पई अचे। ॿियो इन ई पासे वरी स्टेट गेस्ट हाउस सां गॾु अमेरिकन सेंटर ऐं तमामु शानदार क़िस्म जी लाइब्रेरी ऐं मीडिया हॉल ऐं हुन में मेरिट जो वरिया मेरिट सां गॾु मेरिट सां गॾु उते तव्हां सम्झो त इहो आउं मतिलबु यूनिवर्सिटी में होसि त मुंहिंजो उते वञणु जहिड़ो रेगुलर हूंदो हो। मतिलबु लेटेस्ट तव्हांखे उतां अमेरिकन लिटरेचर रिसाला इहे सभु शयूं उते मिली पवंदियूं ऐं तमामु सुठो हिकिड़ो माहौल एयर कंडीशन ऐं जेको आहे उहो को जलवट न हूंदी, पकड़ न हूंदी, को रोक टोक न हूंदी। उते इन्हनि जो वीज़ा सेक्शन बि उते ई हूंदो हो। उते माण्हुनि जी लाइन लॻी पई हूंदी। मतिलबु इहो सिक्योरिटी जेको थ्रेट आहे इहो हूंदो ई न हो जेको सॼो। त बसि पोइ इहे सभु शयूं जेके आहिनि उहे उन कराची जूं जेके आहिनि उहे ख़तमु थी वियूं। ऐं इहा ब्रिटिश काउंसिल जेका आहे इहा बि हिते पाकिस्तान चौक ते इहा उहा संग्राट बिल्डिंग आहे का उन जे हुन पासे जेको आहे इहो हूंदी हुई। हितां बि वरी वेंदा हुआसीं, हितां बि किताब खणंदा हुआसीं। माना उहो कैंट स्टेशन वारी पोठ ई आहे। कैंट स्टेशन वारी पोठ ई आहे। अच्छा, पाकिस्तान चौक ते मतिलबु सेवा कुंज हॉस्टल जिते आज़ाद जी अख़बार निकिरंदी उनजे हुन पासे जेको बिल्डिंग में हिते जेको आहे इहो त इहो पोइ वरी कैंट स्टेशनरी हली वई जेका सॼी। ऐं गोइटे इंस्टीट्यूट त हाणे तव्हां ख़ैर उहो त तव्हांखे ॼाण हूंदी जेका सॼी। साॻी तरह इहो फ्रेंडशिप हाउस सिंधी मुस्लिम सोसाइटी में हूंदो हो। त इहे सभु शयूं बिल्कुलु ओपन हूंदियूं हुयूं। हुन में को डपडा न हूंदो हो जेको सॼो त भई केरु तव्हांखे रोके थो, केरु टोके थो, का तव्हां ते जेका उहा वठ पकड़ थिए थी, का जासूसी थिए थी, को जेको इंफॉर्मेशन थिए थी। त उहो हिकिड़ो रिलैक्स हिकिड़ो कराची हूंदो हो जेको सॼो जेको आहे उहो कराची न रहियो जेको सॼो जेको आहे उहो कराची। मतिलबु जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त उहो कराची हाणे मुंहिंजे ख़्यालनि में ईंदो आहे ऐं मतिलबु आउं ॾाढो परेशान थी वेंदो आहियां मतिलबु उनखे इन कराची सां कंपेयर करे जेको सही जेको आहे। अवां सिंधी पढ़िया जी दीपचंद टी ओझा में सिंधी पढ़िया? हा हा तॾहिं सिंधी पढ़ाइण जो रवाजु हो? हा हा सिंधी मीडियम हो सॼो। सिंधी स्कूल बि हुआ? स्कूल ई सिंधी मीडियम हो। ऐं ॿिया बि स्कूल हुआ? ॿिया बि स्कूलनि जे हींअर पासे में हुनजे जेका हाजी अब्दुल्ला हारून में पाण जेको आहे इहो उते टे सेक्शन हूंदा हुआ हाजी अब्दुल्ला हारून में।
सिंधी उर्दू ऐं गुजराती ऐं मूंसां गॾु हुते जेके ॿार पढ़ंदा हुआ उन सिंधी मीडियम में उन में मतिलबु काठियावाड़ी बि हूंदा हुआ, बलोच बि हूंदा हुआ। उहे इन सिंधी मीडियम में जेको आहे सिंधी सेक्शन में उहे मतिलबु उहे सिंधी पढ़ंदा हुआ उन वक़्तु जेको आहे सॼो इहो आहिस्ते आहिस्ते पोइ जेको आहे इहो रवाजु ख़तमु थी वियो। हाजी अब्दुल्ला हारून स्कूल त तव्हां सम्झो त हिकिड़ो शानदारु स्कूल हो, मतिलबु वॾो उनजे अॻियां ओपन हिकिड़ो ग्राउंड हूंदो हो ऐं उते बास्केटबॉल जो कोर्ट हूंदो हो ऐं उन सां गॾु उहो यतीम खानो हूंदो हो जंहिंजो ख़र्च बि ही पंहिंजो हारून फैमिली जेका आहे उहा बियर कंदी हुई ऐं उन सां गॾु डिस्पेंसरी हूंदी हुई ख़ैराती हिकिड़ी। उहे जेको आहे इहो सॼो पूरो हिकिड़ो सम्झो त कम्पलेक्स थियो जेको सॼो जेको आहे जेको इहो जेको मुंहिंजे ख़्याल में त अहिड़नि स्कूलनि खे नेशनलाइज़ करे उहो वॾो ज़ुल्म कयो वियो। हिननि वरी हारून फैमिली खे ॾियण जी कई वई आहे स्कूल वापसि, पर उन्हनि शायदि न वरितो इहो स्कूल वरी। इहो उन इलाइक़े जे माण्हुनि लाइ हिकिड़ो सम्झो त वॾी नेमत हुई आहे जेका हारून फैमिली जे हवाले सां उनजो वॾो कंट्रीब्यूशन इन उतां लयारी जी तालीम में हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन जेको आहे। अवां जॾहिं बंदर रोड ॾेई वञो था हा त कराची जो आख़िरी छेड़ो तॾहिं नंढे हूंदे अव्हांखे कहिड़ो मिलियो? गुरू मंदरु गुरू मंदरु मतिलबु जेको आहे पंहिंजो जेके अमर जलील हमेशह टकरी चवंदो आहे, हा टकरी चवंदो आहे इहो जेको आहे उहो। पर आउं वरी अमर जलील सां हिन मामले ते थोरो इख़्तिलाफ़ु कंदो आहियां त मतिलबु कराची रुॻो इहो बंदर रोड कोन हो। हा ज़ाहिर आहे, कराची जेको आहे उहो अंदरि लियारी बि हुई। हा शुरू त मां त उहा ई आहे। हा लियारी बि हुई ऐं हिते हालांकि उते अमर जलील जा माइट रहंदा हुआ, काज़ी जेके आहिनि काज़ी फैमिली, उहो असांजा बि उन्हनि सां फैमिली मतिलबु तालुकात हुआ। ऐं अमर जलील पंहिंजी कहाणियुनि में उते हिकिड़े उन पाड़े में हिकिड़े नानी कुंवार जे नाले सां हिकिड़ी माई हूंदी जंहिंजे घर में ईअं बदकूं जेके आहिनि इहे पई घुमंदियूं फिरंदियूं हुयूं। उन्हनि जो हिन पंहिंजी कंहिं कहाणी में ज़िक्र बि कयो आहे जलील, पर शायदि उनजे उन शऊर में उहे शयूं मौजूदु कोन आहिनि ऐं उहो शहर रुॻो इन खे थो सम्झे जेको सही जो। इन करे मूं उन सां इख़्तिलाफ़ बि कयो आहे इहो, पर छा आहे जो वॾो माण्हू आहे मतिलबु उनजा जेके पोइलॻ आहिनि उहे उनखे मञण लाइ तयारु न आहिनि। भला हेॾे क्लिफ्टन जे पासे आख़िरी हद कहिड़ी शहर जी? क्लिफ्टन जे पासे आख़िरी जेका हद आहे बाथाईलैंड हो। बाथाईलैंड में इस ताईं बि पाणी ईंदो हो जेको सही। अच्छा हा क्लिफ्टन इहो सॼो सम्झो त कुझु ई कोन हूंदो हो। असां राति जो जेको आहे न राति जो लियारी जा माण्हू मानी खाए के साइकिलनि ते के पंधु इहे समुंड ॾांहुं निकिरी वेंदा हुआ। ऐं पाण बि मतिलबु पंहिंजे ॿारनि सां जेको आहे उहो कॾहिं जेको आहे इहो इन पासे पोइ हलाए वेंदा हुआसीं। पोइ गाॾी वाॾी हूंदी त हुनजे बोनट ते वेही समुंड जो हवा खाए जेको सॼो जेको आहे इहो जेके बि तव्हां इहे बिल्डिंगूं ऐं सॼो जेको आहे इहो सॼो जंगल जेको ॾिसो था न इहो कुझु ई कोन हो, कुझु ई कोन हो। 3 तलवारूं 2 तलवारूं न कुझु ई कोन हो। इहा मतिलबु तव्हां सम्झो त हीअ जेका ब्रिज आहे न दैट वॉज़ दी एंड मतिलबु इन खां पोइ जेका उहो मतिलबु का आबादी न हूंदी हुई। ऐं इहो बाथाईलैंड में बि तव्हांखे मतिलबु जेको समुंड जो पाणी मिलंदो जेको सही जेको आहे इहा सूरत हाल हूंदी हुई जेका सही। जेका तव्हां ॻाल्हि था कयो हिन शहर जी ऐं हिन शहर में आबादी बि घटि आहे उन दौर में ट्रेडिंग कीअं हुई शहर जी? छा कई वापार ट्रेडिंग दुकान तिजारत? मतिलबु तव्हां सम्झो न हिते जेका वॾे में वॾी होलसेल जेका मार्केट आहे उहा जूना मार्केट उतां तव्हांखे हर शइ जेका उहा मिली वेंदी हुई। ऐं उते जेको आहे उहो खजूर बाज़ार जूना मार्केट उनमें जीअं सम्झो न मतिलबु जीअं कंहिं हैदराबाद में शाही बाज़ार आहे या ॿियनि शहरनि में हिकिड़ी बाज़ार में मतिलबु जेको आहे उहो 50 बाज़ारूं आहिनि। 50 उते भई हीअ जेको आहे उहो पंहिंजो कपिड़नि जी मार्केट आहे, हीअ जेको आहे थान जी मार्केट आहे, हीअ जेको आहे उहो फलाणी शइ जी मार्केट आहे। इन नमूने सां तव्हांखे जेको आहे उहो तव्हां हिकिड़ी बाज़ार मां वेंदे पंहिंजी सॼी ख़रीदारी जेको आहे उहो उते करे वठंदा हुआ। हीअ जेको पंहिंजो हीअ डिपार्टमेंटल स्टोर या इन नमूने जो न हूंदो हो। ऐं जेके उन वक़्तु ख़ासि तौर ते
मतिलबु हिते लहरी में ख़ासि तौर ते जेको आहे उहो हिते मलबारी दुकानदार हूंदा हुआ जेके असां मामू चवंदा हुआसीं। इहो वरी अल्ताफ़ शेख पंहिंजे मलाई शाह जे हिकु सफ़रनामे में इहो ज़िक्र कयो आहे त उन्हनि खे मूं उनखे चयो, अल्ताफ़ शेख खे मूं लिखियो, मूं चयो साईं हीअ इन्हनि जो कामन नालो आहे, इहे लियारी में बि इन्हनि खे मामू चयो वेंदो आहे, नाले जी ख़बर न हूंदी आहे कंहिंखे बि। त उहे बि मलबारियुनि जा दुकान बि हाणे ख़तमु थी विया आहिनि। मतिलबु इहे जेके इन लियारी सां असांजे नवाबाद सां गॾु ई खड़ा मार्केट हूंदे हुए, उते मच्छी मार्केट ऐं इहो सभु शयूं जेके आहिनि उहे उते पंहिंजो मिलंदियूं हुयूं। त इन लिहाज़ खां सदर जेको आहे उहो सम्झो त हिकिड़ी मेन जॻह हूंदी हुई जेका सॼी, जिते माण्हू ईंदो हो। पर ऐं हिते सदर में के अहिड़ियूं शयूं हूंदियूं हुयूं जेके बाक़ी शहर में न मिलंदियूं हुयूं। मतिलबु हाणे जीअं तव्हां सम्झो त ॿारनि जा जेके शूज़ आहिनि न, नंढे ॿारनि जा, उहे शहर में किथां न मिलंदा हुआ। उहे सदर में हिकिड़ो दुकानु हूंदो हो, उतां असां हिते अची करे ॿारनि लाइ के शयूं वयूं जेके माना इहा ख़बर आहे त इहा शइ हितां मिलंदी। हा, ऐं उते हिकिड़ो बोरी बाज़ार में ई रशीद संस जे नाले सां यूनिफॉर्म वारो दुकानु हो। उतां ई ॿारनि जा ड्रेस वग़ैरह जेके आहिनि उहे वञी वठंदा हुआसीं जेको शइ जो। या मतिलबु एॾो शोर गोड़ एॾो न हूंदो हो। ईरानी होटलूं मतिलबु तव्हां सम्झो त इहे जेके आहिनि जीअं खैराबाद आहे या जेको पंहिंजो लाइट हाउस ते इन खैराबाद जे नाले सां ई घणियूं होटलूं आहिनि जेके सॼो ईरानियुनि जूं। ॿियनि हंधनि ते बि ईअं लाइट हाउस कुंड ते जेका होटल हूंदी हुई उहा बि ईअं जेको सही जेको आहे। त इहो माहौल हूंदो ऐं उन में तव्हां सम्झो त हिकिड़ो शहर में उहा घुट मुसुट न हूंदी हुई। उहो जेको तव्हांखे हिकिड़ो तशदुद ऐं हिकिड़ो तव्हांखे जेको आहे उहो डपु जेको महसूसु थींदो हो न, उहो शहर में न हूंदो हो। उहो रिलैक्स थी माण्हू घुमंदो फिरंदो हो ऐं उन में को तव्हांखे का ॻाल्हि न हूंदी त यार हितां हलंदे मतिलबु केरु मूंखे धकणी वेंदो, को मुंहिंजो मोबाइल फुरे वेंदो, को छा करे वेंदो। उहो कराची बिल्कुलु मुख़्तलिफ़ कराची हो जेको सही जेको आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त अव्हां जेको चओ था त नंढे हूंदे अव्हांखे डपु थींदो हो, इहा इनसिक्योरिटी कॾहिं तव्हां डायग्नोस कई, छा मां पैदा थी हूंदी? रोड क्रॉस कंदे मूंखे जेको आहे हा, इहो छो सॼो मुल्क कंदो रोड क्रॉस, रऊफ़ निज़ामानी साहब खे डपु छो? हा बसि मतिलबु मूंखे अञा बि सम्झ में ॻाल्हि न आई आहे छो जेको आहे शायदि मतिलबु उहो गाॾियुनि जी रफ़्तार खां ॾिजंदो हुजां की धक खां ॾिजंदो हुजां। इहो जेको आहे उहो मतिलबु को माण्हू मूंसां गॾु हुजे त उन सां जेको आहे पंहिंजो सभु लाहियो पोइ। हा, ऐं पोइ जेको थोरो जॾहिं वॾो थियुसि त पोइ मतिलबु ॾिसी वासी करे रोड क्रॉस करे वेंदो हुउसि जेको सही जेको आहे। किताब घर कराची में ॾिठा तव्हां? किताब घर कराची में त तव्हां बि ॾिठा हूंदा। मतिलबु हाणे शुरूआति कयूं था त हिते सदर में थॉमस एंड थॉमस हो ऐं अॻियां हलंदा हुआसीं त सासी हो ऐं उनजे साम्हूं जेको आहे उहो पाक अमेरिकन हो। अॻियां हलंदा हुआसीं त उहो स्टैंडर्ड पेनोरामा वटि। हा, स्टैंडर्ड जेको आहे इहो जिते रशियन लिटरेचर मिलंदो। त हिते हलंदा हुआसीं ऐं मतिलबु किताब बि घणा महांगा न हूंदा हुआ ऐं हिते ख़ासि तौर ते पाक अमेरिकन ते सस्ता किताब मिली पवंदा हुआ। ऐं स्टैंडर्ड वारो जेको आहे उहो वरी रशियन पीरियोडिकल्स ऐं इन जेके बुक्स जे हवाले सां जेको आहे हिकिड़ी अट्रैक्शन हूंदी हुई। ऐं उते मतिलबु कुझु रिसालनि जी जहिड़ो एशिया अफ्रीका या न्यू टाइम्स वग़ैरह इन्हनि जी मूं वरी सब्सक्रिप्शन बि वरिती हुई जेका उते जेके रिसाला उते ईंदा हुआ ऐं उतां उन्हनि खां कलेक्ट कंदो हुओ। अच्छा, सिनेमाऊं त कराची पूरो भरे पियो सिनेमाउनि सां। मतिलबु हितां तव्हां असांजे घर खां डी मार्केट खां शुरू कंदो त शुरू में अञा गिड़ंदो त हुते को कुमार सिनेमा हूंदी, अॻियां हलंदो त राक्सी सिनेमा तव्हांखे मिलंदी, राक्सी खां पोइ हुते अॻियां नूरमहल मिलंदी, उनजे साम्हूं सुपर मिलंदी। थोरो अॻियां हलंदो त क़िस्मत सिनेमा हुई, क़िस्मत सिनेमा खां थोरो अॻियां हलंदो त लाइट हाउस हुई। त इन नमूने सां ऐं पोइ अॻियां हलंदो त ताजमहल खां अॻिते हलंदो सदर ॾांहुं त पोइ उते कैसर सिनेमा, रिवाली सिनेमा, गोडियन सिनेमा ऐं
ये सभु सिनेमा नई खोली कोहिनूर सिनेमा, उन साम्हूं जुबली सिनेमा, इहे सभु जेको आहे हिन पासे ईंदो त लैरिक, गोडियन, लैरिक ऐं जेको पंहिंजो बम्बिनो, इहे सभु जेके शयूं हिन पासे ईंदो त ओडियन सिनेमा, रीगल सिनेमा। अॻियां हलंदो त पैलेस सिनेमा, त वरी अॻिते जेको आहे पंहिंजो इहो आहे इहो पैराडाइज़ सिनेमा, जेका मार्केट थी वई आहे जेका सही जेका। ऐं इन पासे जिते सिंधी किताबनि जो हूंदो स्टाइल, कैपिटल सिनेमा जेका सही जेका। इहे सभु शयूं ऐं त मतिलबु मूंखे कॾहिं कॾहिं एॾो क्रेज़ हूंदो हो जेको किथे ईद ते मतिलबु चवंदो हुउसि त जेका नई फिल्म लॻे थी न उहो ॾिसां, त उहा जेकॾहिं मूंखे हिते बुकिंग न मिलंदी हुई हिते कंहिं सिनेमा में, त पोइ उते हिते तारक रोड ते सोसाइटी सिनेमा हूंदी हुई हिकिड़ी, पोइ उते सोसाइटी आउं हली वेंदो हुउसि उते जेको आहे उहो को अहिड़ो मतिलबु उन वक़्तु रिलैक्स सूरत हाल हूंदी, त उते हलियो वेंदो हुउसि ऐं उते उहा सोसाइटी में उहा फिल्म ॾिसी करे पोइ जेको आहे हेॾां वरी ख़याम हूंदी, ख़याम सिनेमा उन नर्सरी ते जेको आहे इहो सॼो जेको आहे 126 सिनेमाऊं मुस्तफ़ा कुरैशी ॿुधायो कराची में हुयो। हा, मुस्तफ़ा कुरैशी डिस्ट्रिक्ट हूंदी कराची साईं शाहूकार हो न। असां हिते स्टूडियो जेके हुआ जेको पंहिंजो ईस्टर्न स्टूडियो हो या ॿिया जेके उहे बि तव्हां खजे सॼो मामिलो हले वियो लाहौर जेको सॼो जेको कराची जंहिंखे तव्हां हाणे ॻोल्हियो था, जेको तव्हांजे ख्वाबनि जो तव्हांजे दिलि जो ख़्यालनि जो शहरु आहे, उहो कीअं ख़राबु थियो, तबाह करण जा फैक्टर कहिड़ा आहिनि? इहो त वॾी हिस्ट्री आहे न अयूब साहिबु। इहो त तव्हां ॾिसो त मतिलबु ख़ासि तौर ते आउं जेको हिन जो सम्झां थो न, जेको वॾो पॉलिटिकल जेको रीज़न आहे हिन जो, हिन खे पहिरीं त पाकिस्तान जो कैपिटल ठाहियो, उनखां पोइ हिते डेवलपमेंट शुरू थी, हिते मतिलबु नयूं आबादियूं ठहणु शुरू थियूं, मतिलबु जीअं फेडरल बी एरिया, फेडरल सी एरिया, न्यू कराची जो हिननि जो हो त भई न्यू दिल्ली जे तर्ज़ ते जेको आहे इहो हितां जेको आहे पंहिंजो इहो सर्कुलर रेलवे हलणु शुरू थी, जेको कराची जे लाइ हिकिड़ी वॾी मतिलबु नेमत सहूलियत हुई। ऐं पोइ हिननि खे मतिलबु अयूब ख़ान जे अचण खां पोइ अलाए कहिड़ो ख़्यालु आयो त भई हिते कैपिटल सिक्योर न आहे हिते, त उनखे जेको आहे उहो शिफ्ट कजे हेॾां जबलनि वारे पासे। त उनखां पोइ आउं सम्झां थो त कराची हिकिड़े लिहाज़ खां जेको आहे उहो विखरजी वई, जेको सॼो जेको आहे उहो मतिलबु उनजो को उनखे ओन करण लाइ तयारु न हो। कराची खे जेका ओनरशिप हुजे न, उहा न पोज़ीशन त हुई, हर को पोज़ेस करण लाइ उनखे हो, ओन करण लाइ तयारु न हो को माण्हू। त हुन शहर खे ओन करे उन सां हिकिड़ो मतिलबु अटैचमेंट ऐं हिकिड़ो लव जेको आहे उन शहर खे ख़ूबसूरत कीअं ठाहिजे, उन शहर खे जेको आहे उहो लिवेबल कीअं ठाहिजे, त उन शहर में माण्हू जेको आहे उहो रही सघे, हली सघे, सिक्योर पाण खे फील करे, उहो कीअं कजे, उहो न कयो। ऐं उन जे करे हिकिड़ो तव्हां सम्झो त ग्रोथ त आबादी ग्रोथ त हर जेको आहे उहो जेको बि इहे बंदरगाह वारा शहर आहिनि उते थींदी आहे। तव्हांखे कलकत्ते में बि मिलंदी, बॉम्बे में बि मिलंदी, न्यूयॉर्क में बि मिलंदी, इन सभिनी शहरनि में तव्हांखे मिलंदी। पर कराची में जेका ग्रोथ आहे न, उहा बिल्कुलु ई हिकिड़ी अनमैनेज्ड जेको आहे उहो अनकंट्रोल्ड आहे जेका सही जेका। त उनमें हींअर मूं हिकिड़ो कंहिं हमरा इंटरव्यू ॿुधो पियो त उन जो चवणु हो त कराची में 81% जेको आहे उहो कच्ची आबादियुनि जी पॉपुलेशन आहे, जेका मतिलबु इस्लामाबाद में उनजो चवणो त 1% आहे, ऐं लाहौर में बि मतिलबु इन लिहाज़ खां कोन्हे इहा सही जेका। त उहो कराची छा आहे जो उहो हर कोई हिते माहौल ठाहिण में लॻो पियो आहे। हिते जेका ज़मीन आहे उहा जहिड़ो हुनजे लाइ हिकिड़ी सोन जी झिरकी आहे जेका सही जेका। त माण्हू हिते ईंदा विया हिते मतिलबु इंडस्ट्रीज़ बि हिते लॻियूं, उनजे करे बि काफ़ी जेको आहे इहो पंहिंजो जेका सरहद मां जेका पॉपुलेशन आई उहा आई हिते। ऐं हितां जेके पंहिंजो ॿिया जेके इलीगल जेके माइग्रेंट्स हुआ उहे अची हिते आबाद थिया। छा आहे जो को सिस्टम हो कोन त उन्हनि खे कीअं रेगुलेट कजे। हिते हर पार्टी ख़ासि तौर ते हिते MQM वग़ैरह जेको पंहिंजो वोट बैंक ठाहिण लाइ करे बि इहो इन मामले खे जेको आहे उहो इनकरेज कयो जेको सही जेको फौरी तौर इन जी को सुधारो नज़र अचेव थो? इहो तव्हांजो तमामु वॾो सुवालु आहे। ऐं इहो सुवालु
मतिलबु जेको आहे उहो उन्हनि माण्हुनि खां कजे जेके इन शहर जा मतिलबु मालिक आहिनि, जेके चवनि था त भई इन शहर खे असां सुधारींदासीं। मुंहिंजो जेको हिते जेको एक्सपीरियंस आहे उहो इहो आहे त उन्हनि माण्हुनि जो जेको क्लेम आहे उहे बि हिन शहर खे ओन नथा कनि, उहे बि हिन शहर खे रुॻो हिकिड़ो कमाइण जो जेको ज़रियो करे सम्झनि था। त उनजे करे उहा शहर जी ऐं ॾाढो मतिलबु इन हवाले सां मायूस आहियां ॾाढो, मतिलबु उन शहर जी सूरत हाल जे हवाले सां मूंखे का घणो आसिरो नथो लॻे। पंहिंजे शहर जा मालिक केरु कंदा हुआ जो हीउ शहर भलो थियो? जेके रहनि था माण्हू हिते कराची में अॻे, हा अॻे जेके रहंदा हुआ? न अॻे न न अॻे मालिकी कंहिं कई जो हीउ? अॻे त जेके रहंदा हुआ माण्हू उन्हनि मालिकी कई। जेके माण्हू रहंदा हुआ तव्हां ॾिसो न, मतिलबु हिते पारसी बि रहंदा हुआ, हिंदू बि रहंदा हुआ, ईसाई बि रहंदा हुआ, ईरानी बि रहंदा हुआ, सिंधी बि रहंदा हुआ, सभु जेके रहंदा हुआ। ऐं इहो ई आहे, जेके माण्हू रहनि था उहे उन शहर खे ओन कनि, उहे उन शहर खे ओन कनि ऐं जेको आहे उहो गॾिजी करे उन शहर जे लाइ कोशिशूं कनि, तॾहिं इहो शहर जेको आहे इहो जेको लिवेबल या घटि में घटि लिवेबल थी सघे थो। जेको हींअर जेको आहे न आहे पर सूरत हाल इन सियासी मफ़ादनि जे करे, इन मतिलबु करप्शन जे करे ॾाढी मायूस कंदा जेका सही। आख़िरी सुवाल, पोइ पाण साही वठूं हिकिड़ी। आख़िरी सुवाल हीअ आहे त तव्हां स्टेट बैंक में आया हो 1980 में ऐं 1979 में ऐं 34-35 साल जी उते तव्हां सर्विस कई। स्टेट बैंक ते तव्हांजो जाइज़ो अवां उन में सम्झो त उहा हिकिड़ी रेगुलेटरी बॉडी आहे या वाक़ई हिन मुल्क जी स्टेट बैंक आहे जेका हिन मुल्क जी मॉनिटरी पॉलिसीज़ जे हवाले सां बहितर आहे, या ॿिया सभु किसा ऐं ख़ुदि मुख़्तलिफ़ क़ौमियतुनि ऐं ॿोलियुनि जे हवाले सां उन वटि इंसाफ़ आहे? इन ते जे ॻाल्हायो। स्टेट बैंक मतिलबु हिकिड़ो वॾो इदारो आहे ऐं उनखे तव्हां पाकिस्तान जी सूरत हाल खां अलॻि करे नथा ॾिसी सघो। पाकिस्तान जी जेका एथनिक पॉलिटिकल इकनॉमिक सूरत हाल आहे उन खां अलॻि करे नथा ॾिसी सघो। स्टेट बैंक जो मतिलबु इहो स्ट्रगल हिकिड़ी रही आहे पंहिंजो गवर्नमेंट सां, त उनखे जेका ऑटोनॉमी आहे उहा ऑटोनॉमी जेका आहे उहा उनखे वधि में वधि जेका आहे उहा ॾिनी वञे। ऐं इहा जेके मतिलबु इंटरनेशनल जेके बॉडीज़ आहिनि, IMF आहे या वर्ल्ड बैंक आहिनि, उन्हनि जी बि गवर्नमेंट खां इहा डिमांड रही आहे त स्टेट बैंक खे जेको आहे उहो ऑटोनॉमस कयो वञे। पर घणे अरसे ताईं स्टेट बैंक जेको आहे उहो हिकिड़ो सम्झो त फाइनेंस मिनिस्ट्री जो हिकिड़ो जेको आहे उहो डिपार्टमेंट थी करे कमु कयो हुन ऐं उन जे ते उहो कंदी रहंदी आहे। छा आहे जो मतिलबु गवर्नमेंट सां उनजा वेझा जेके लाॻापा आहिनि उहे हिकिड़ी ॻाल्हि त हू उन मॉनिटरी पॉलिसी जे तव्हां ॻाल्हि कई न, त उहा ॿिनि क़िस्मनि जी पॉलिसी जेका आहे उहा गवर्नमेंट जी हूंदी आहे। हिकिड़ी फिस्कल पॉलिसी आहे, ॿी मॉनिटरी पॉलिसी आहे। फिस्कल पॉलिसी त बजट वग़ैरह जेको आहे उहो त गवर्नमेंट में जेको फाइनेंस मिनिस्ट्री आहे, फाइनेंस डिपार्टमेंट आहिनि, इहे कनि था। ऐं मॉनिटरी पॉलिसी जो स्टेट बैंक खे मतिलबु कुझु टारगेट ॾिना था वञनि ऐं उनमें बेसिक जेको टारगेट जेको हुजे थो उहो हुजे थो त मतिलबु इन्फ्लेशन जो जेको रेट आहे उहो छा हूंदो आहे हिनमें। उन इन्फ्लेशन खे मद्देनज़र रखंदे उहो ॾिठो थो वञे त भई हिन वक़्तु जेको आहे उहो इंट्रस्ट रेट जेको आहे उहो छा हुजे ऐं उन इंट्रस्ट रेट जे मुताबिक़ जेको आहे उहो मनी सर्कुलेशन जेका आहे उहा कीअं जेको आहे उनखे रेगुलेट कजे, जेको सही जेको आहे ऐं रेगुलेट कजे। ऐं जेके आहिनि उहे बैंकुनि जी पॉलिसियूं जेके आहिनि उन्हनि खे कीअं जेको आहे उहो हलाइजे। त इन लिहाज़ खां आउं सम्झां थो त स्टेट बैंक ते फाइनेंस मिनिस्ट्री जो वॾो असरु रहियो आहे जेको सही जेको आहे ऐं अञा बि आहे। छो जो इन ई सूरत हाल में जिते गवर्नमेंट पाण जेको आहे उहो मतिलबु उन क्राइसिस में हुजे उते उहो सेंट्रल बैंक जेका आहे उहा बिल्कुलु जीअं मतिलबु फेड कमु करे थी अमेरिका में या बैंक ऑफ इंग्लैंड आहे या ॿिया, इन नमूने सां उनजो इंडिपेंडेंट एतिरी इंडिपेंडेंस नथी ॾेई सघिजे न ऐं न आहे उनखे आहे बि कान ऐं ॾेई बि नथी सघिजे। हा, मुश्किल आहे।
बाक़ी जेसि ताईं मतिलबु स्टेट बैंक में इहो सुवालु आहे त उते कहिड़ी हद ताईं जेको आहे उहो इहो आहे त ऐं जॾहिं वियुसि उते त स्टेट बैंक में मतिलबु जेको हिकिड़ो सिंधी पॉपुलेशन, सिंधी ऐं बलोच पॉपुलेशन ख़ासि तौर ते उहो तमामु घटि जेका उहा उन वक़्तु एजीएन काज़ी गवर्नर हो ऐं उनजी पॉलिसियुनि जे करे उन मतिलबु इहो इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त कोटा जेको आहे उनखे मेंटेन कयो वञे ऐं उहो इन ते बाक़ाइदा नज़र रखंदो हो त मतिलबु जिन माण्हू जेके माण्हू क्वालिफाई कनि था उहे बैंक में अचनि था या नथा अचनि। मतिलबु अहिड़ा ॿ टे केस मुंहिंजी नज़र में बि आया जंहिंमें उहे माण्हू डायरेक्ट वञी हिन सां कॉन्टेक्ट कयो त भई असांजा ऑर्डर किथे आहिनि, असां उहे ऑर्डर उन्हनि जेका एडमिनिस्ट्रेशन में जेके माण्हू वेठा हुजनि उन्हनि गुम करे छॾिया हुआ। ईअं बि थींदो हो जेको सही माना इहो इंतिज़ाम हुयो। हा, त उन नमूने सां उते मतिलबु जेका सिंधी पॉपुलेशन जेका नेग्लिजेबल बि न हुई उन वक़्तु उहा काफ़ी वधी वई ऐं उते असांजे पंहिंजे डिपार्टमेंट्स में ऐं कराची जेके ऑफिस लोकल ऑफिसिस वग़ैरह जेके हुयूं उनमें हिकिड़ो चङो जेको आहे उहो तादादु जेको आहे उहो सिंधियुनि जो जेको आहे उहो आयो। ऐं बाक़ी तव्हांखे मतिलबु इन ई ॻाल्हि जीअं बाक़ी डिपार्टमेंट्स फेडरल गवर्नमेंट जा डिपार्टमेंट्स में आहे त उहो सॼो मतिलबु उहो बायसनेस त आहे जेका सही आहे उहो त हले थो मामिलो इहो सॼो। पर हिकिड़ी ॻाल्हि पंहिंजे तजुर्बे मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त स्टेट बैंक सिंध गवर्नमेंट ऐं फेडरल गवर्नमेंट जे घणनि डिपार्टमेंट खां पंहिंजे एम्प्लॉइज़ सां तालुक़ में हिकिड़ो सुठो इदारो आहे, सुठो इदारो आहे ऐं पंहिंजे मुलाज़िमनि खे जेके सहूलियतूं उन्हनि खे ॾिए थी ऐं उन्हनि में उन्हनि खे बेइज़त नथी करे। जीअं मतिलबु हिते तव्हां रिटायर थियो था त एजी सिंध में मतिलबु सालनि जा साल माण्हू जेके आहिनि धिका पिया खाइनि ऐं पैसनि ॾियण जे बावजूदि बि उन्हनि जो पेंशन जो ऐं इहो ड्यूज़ जो कमु पूरो नथो थिए। जॾहिं त स्टेट बैंक में इहो आहे मुंहिंजो पंहिंजो जेको तजुर्बो आहे त रिटायर थियण खां अॻु में ई हफ़्तो अॻु में तव्हांजो जेको आहे उहो चेक तयारु हूंदो, तव्हांखे उहो अची चवंदा त बाबा हीअ आहे बाक़ी फलाणा पैसा तव्हांजा रहनि था उहे तव्हांखे असां फ़ोन करे ॿुधाए छॾींदासीं त जॾहिं तयारु थींदो तव्हां खणी वञिजा पंहिंजा। त मतिलबु उन में तव्हांखे जेको आहे उहो सम्झो त हिकिड़ो VIP करे उहो जेको रिटायर माण्हू खे उन प्यार मोहबत सां जेको ट्रीट कंदा जेको तव्हांखे का तकलीफ़ महसूसु न थिए। इहो बि हिकिड़ो जेको आहे उहो सुठो जेको मुंहिंजो एक्सपीरियंस रहियो आहे। ऐं आउं जेको मतिलबु ॿियनि इदारनि जो ॿुधां थो सिंध गवर्नमेंट जो या पाकिस्तान गवर्नमेंट जे इदारनि जो ऐं एजी सिंध वग़ैरह जे जेके त उन लिहाज़ खां मूंखे मतिलबु पंहिंजे स्टेट बैंक में हुअण जी ॾाढी ख़ुशी थींदी आहे त यार जेको आउं जेको आहे हिकिड़े सुठे इदारे में रहियो आहियां जेको सही जेको आहे। रऊफ़ साहिबु हिकिड़ी नंढड़ी साई वठो। नाज़रीन पंहिंजी ज़ाती हाल अहवाल जेको हिकिड़ो मुख़्तसिर पाण करे सघियासीं हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ पाण जनाब रऊफ़ निज़ामाणी साहिब सां उनजे किताबनि जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं त इहा बीमारी लिखण ऐं पढ़ण जी उनखे कीअं पई वक़्फ़े खां पोइ गॾु।